आत्मा जूं हाणे असां हिकले तो हलेव आत्मा जूं परमात्मा जूं असां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं रोज़ सत्संग में। हाणे असां कुझु देवताउनि जे बारे में मां तव्हां सां ॻाल्हाईंदीमांव। ॾिसां थी तव्हां केतिरो ज्ञान ॿुधियो अथव। पायल एॾे अची तूं हिते वेह, एॾे ॾींहंनि खां रोज़ सत्संग थी अचे, थोरो महिमा थी तुंहिंजी, ॾिसां थी केतिरो तूं ज्ञान ॿुधियो अथई। अच्छा मूंखे इहो ॿुधाए कि शिव भॻवान पार्वती माता शिव भगवान खे छो पसंदि कई, छा कारण आहे कि शिव सां ई शादी कई? पार्वती माता शिव भगवान खे इन लाइ पसंदि कई कि शिव भगवान न कपिड़ा पाए त कपिड़ा धोइण जो झंझट ई न, तहिड़ो त इहो ॿियो वरी हो वीचारो फल फूल खाए, रोटी पाणी खाए न, त हीअ सॼो ॾींहुं बढ़िया फ्री, हो फल फूल खाए, हीअ बि फल फूल खाए ऐं स्लिम ऐं ट्रिम बढ़िया मस्त स्मार्ट लॻी पई हुजे। टियों पॉइंट इहो अथसि कि उनखे जो मस्तक में जेकी पाणीअ जी धारा थी वहे त मोटर चालू करण जो कोई झंझट ई न, कि केरु भई बिजलियूं खपाए मोटर चालू करे, इहो बि टेंशनूं कान्हे। वरी उहो ख़राबु थिए त मोटर खे सॾु कयो कि भई सॾु कर, हुनखे ठीकु कर। वरी चौथों पॉइंट इन जे लाइ कि जेको हुनजे मथां चंड शिव भॻवान जे मथां चमके थो एॾो बढ़िया, त लाइट जी कोई जीअं हाणे हिते लाइट में त